बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अल्लाहु अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सौसारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जूं। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ ऐं हमेशह जी नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह जो पहर ऐं ही सुबुह मेहरान प्रोग्राम अवां जो पंहिंजो प्रोग्राम ऐं अवां जो पंहिंजो मंच जंहिंमें हमेशह तव्हां जे लाइ असां मॉर्निंग शो में हिकिड़ो ओपन इन्विटेशन हूंदो आहे त तव्हां फ़ोन कॉल जे ज़रिए प्रोग्राम में शामिलु थी सघंदा आहियो ऐं स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर हली रहियो हूंदो आहे, सो तव्हां नोट डाउन करे वठो, अॼु जे प्रोग्राम में शामिलु थिजो। तव्हांजो खोड़ सारियूं कॉल्स अॼु प्रोग्राम में असां रिसीव कंदासीं ऐं खोड़ सारियूं तव्हां सां ॻाल्हियूं कंदासीं। अव्हांजे आस पास जी मौसम कीअं आहे ऐं मौसम ज़ाहिरी ॻाल्हि आहे, प्रिडिक्शन जॾहिं हूंदी आहे मींहं जी या मानसून जो जेको मौसम हूंदो आहे या स्पेल जेके मींहं जा ॿुधाया वेंदा आहिनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो सुठो सभिनीनि जो ज़हनियत बि उन तरह हूंदी आहे, सोच बि उन तरह हूंदी आहे त हा काॾे घुमण बि वञिणो आहे ऐं कुझु प्लानिंग्स बि हूंदियूं आहिनि। पर वरी जॾहिं पाण ॾिसंदा आहियूं मानसून जो मौसम में घणा नुक़सान हूंदा आहिनि त सभु प्लान्स बि पाण जेको आहे न कैंसिल करे छॾींदा आहियूं ऐं हिन मंच ते हमेशह इन ॻाल्हि जो ज़िक्र थींदो रहियो आहे, सिर्फ़ु मुंहिंजी ज़बानी न पर मुंहिंजा काफ़ी महिमान बि ईंदा आहिनि जेके अक्सर इहो चवंदा आहिनि त ज़हन जो तालुक़ु जेको आहे सो मौसम सां हूंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ इंसान जा ख़्यालात ऐं हुन जा तसवुरात कुझु नई तरह हूंदा आहिनि। मौसम पंहिंजो तमामु गहरो कनेक्शन रखंदी आहे इंसान जी ज़ात सां। उन ई तरह ईअं बि पाण ज़िक्र कंदा आहियूं त मौसम जो ऐं स्किन जो बि सुठो हिकिड़ो कनेक्शन हूंदो आहे। तव्हां जॾहिं किथे बि हूंदा आहियो, फॉर एग्ज़ाम्पल अव्हां वटि जेकॾहिं जीअं असां वटि घणी गर्मी हूंदी आहे, 9 खां 10 मंथ्स पाण ईअं चई सघूं था त असां वटि गर्मी हुजे थी, असांखे घणो माना ब्लैंकेट्स जी ऐं गरम कपिड़नि जी पाण खे ज़रूरत कोन पवंदी आहे छो त मौसम असां वटि उन तरह हुजे थो। कुझु चंद महीना 2 खनि महीना या 3 महीना पाण काउंट करे सघूं था त असां वटि सीउ हुजे थो त पोइ वरी असांजो कपिड़ा लटा ऐं तमामु पंहिंजो सॼो सिस्टम उन तरह पाण वटि हूंदो आहे। पर जॾहिं पाण काॾे बि विज़िट करणु वेंदा आहियूं, घुमणु वेंदा आहियूं कुझु ॾींहं मख़सूस ॾींहं ऐं काफ़ी माण्हू इहो बि पाण ॾिसंदा आहियूं त पूरो महीनो 2 महीना या 1.5 महीनो खनि किथे थधी जॻहियुनि ते घुमणु वेंदा आहिनि जिन खे पाण नॉर्दर्न एरियाज़ चऊं था ऐं उहे नॉर्दर्न एरियाज़ पंहिंजे ई पाकिस्तान में ॾाढी ख़ूबसूरत आहिनि ऐं KPK वारे पासे हमेशह मां ईअं ई चवंदी आहियां त 80+ असां वटि नॉर्दर्न एरियाज़ KPK कवर कंदो आहे ऐं कुझु साइड्स वरी पंजाब कवर कंदो आहे। सो मौसम जो ऐं स्किन जो कनेक्शन उन जी ॻाल्हि करणु चाहियां पई त तव्हां हमेशह ॾिसंदा हूंदो त थधनि इलाइक़नि जा जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी जेका चमड़ी हूंदी आहे उहा ॾाढी गोरी हूंदी आहे। उनजो रीज़न इहो हुजे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे घणी गर्मी ऐं सिज जा डायरेक्ट किरणा उन्हनि खे नसीबु न थींदा आहिनि त पोइ स्किन जो कॉम्प्लेक्शन जेको हूंदो आहे उहो इन तरह हूंदो आहे। या असां जेके गोरा ॾिसंदा आहियूं त माना गोरनि सां ई उहे मशहूरु हूंदा आहिनि न, त उन्हनि जो कॉम्प्लेक्शन जेको स्किन जो हूंदो आहे उहो ॾाढो असांखे सुठो लॻंदो आहे। पर उहा स्किन हक़ीक़त में ॾाढी सेंसिटिव हूंदी आहे, तमामु घणी उहा स्किन सेंसिटिव हुजे थी ऐं उन्हनि खे चमड़ीअ जूं बीमारियूं बि तमामु जल्दी थींदियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त उन्हनि खे जेको आहे सो स्किन सेंसिटिव हुजे थी त इरिटेशन ऐं एलर्जिक उहे तमामु घणा हुजनि था। पर असां जहिड़ा विचिथरा जेके माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जी स्किन हेल्दी स्किन काउंट कई वेंदी आहे। सो स्किन हमेशह जेको अक्सर मां जेको आहे सो डिफरेंट थेरेपीज़ बि ॾिसी रही हूंदी आहियां, उन सां बि कनेक्ट करे रहिया हूंदनि त तव्हां जेको आहे न उन सां बि तव्हांजी स्किन बि सुठी रहे थी, तव्हांजी हेल्थ बि सुठी रहे थी। पर इन ॻाल्हि खे बि मां पंहिंजे इन एक्सपीरियंस में आंदो आहे त असां जेको आहे सो घणनि ट्रीटमेंट्स जे तरफ़ जॾहिं वेंदा आहियूं त उन सां बि किथे न किथे स्किन जेको आहे सो सेंसिटिव तमामु घणी बणिजी वेंदी आहे। सो इहो ज़हन में न हुजणु खपे त रंग गोरे करण जी तरफ़ असांखे वञिणो आहे। हा, इहो ज़हन में हुजणु खपे त स्किन असांजी हेल्दी हुजे, स्किन असांजी सुठी हुजे त उन जे लाइ जेको 2-4 टिप्स जेकॾहिं तव्हां उन्हनि खे पंहिंजी रूटीन में आणियो था त दैट इज़ गुड वॉट आई थिंक। ऐं मां इलाही सुठियूं जेके आहिनि न इन्फ्लुएंसर्स या सुठियूं पाकिस्तान लेवल जूं सुठियूं जेके होस्ट आहिनि उन्हनि जी बि जेको आहे सो पॉडकास्ट वग़ैरह नंढियूं वीडियोज़ जेको आहे सो मुंहिंजी नज़र मां गुज़रंदियूं आहिनि, थोरो टाइम कढी मां उन्हनि खे बि ॿुधंदी आहियां
ऐं बकौल उन्हनि जे त असां जॾहिं घणे ट्रीटमेंट्स जी तरफ़ वेंदा आहियूं त असां पंहिंजी स्किन खे आदी बणाए छॾंदा आहियूं उन्हनि ट्रीटमेंट्स जो। पहिरीं जे टाइम में थोरो जेकॾहिं सोचिजे त ख़वातीन जेको आहे सो उन्हनि क्लिनिक्स खां ऐं स्पेशली एस्थेटिक क्लिनिक जो किथे बि को बि कॉन्सेप्ट न मिलंदो हो। पर हाणे तव्हां हैदराबाद सिंध जो 2nd नंबर लार्जेस्ट असां वटि सिटी आहे, 3rd नंबर असां वटि सखर आहे, ऑन द 1st नंबर असां वटि कराची हुजे थो सिंध में। सो तव्हां कराची में वञो, सखर में वञो या हैदराबाद में हुजो त तव्हांखे जेको आहे न इन तरह जूं क्लिनिक्स तमामु घणियूं मिलंदियूं। ऐं मूंखे पहिरीं ईअं लॻंदो त शायदि घटि ख़वातीन घटि औरतूं उते वेंदियूं हूंदियूं, पर जॾहिं थोरो जेको आहे इन तरफ़ मुंहिंजो ध्यानु वियो त मूंखे ख़बर पई त न इलाही घणो जेको आहे न तादाद औरतुनि जो सिर्फ़ु न पर मर्दनि जो बि हुजे थो उते, ऐं पंहिंजा ट्रीटमेंट्स वठनि था। ऐं उन खां पोइ जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिं प्रॉब्लम जे करे उते वञनि था त उहो प्रॉब्लम बि उन्हनि जो ख़तमु थिए थो। ऐं हर कंहिंखे सुठे ॾिसण जो हक़ बि आहे ऐं हर कंहिंखे जेको आहे हिकिड़ी सुठी पर्सनैलिटी रखण जो बि हक़ आहे, पंहिंजी ज़ात ते कमु करण जो हर इंसान खे हक़ आहे। सो ज़रूरु कजे, पर मतिलबु मुंहिंजो इहो पर्सपेक्टिव हुजे थो त घणो जेको आहे सो जॾहिं असां इन्हनि शयुनि जी डोड़ में पइजी वञूं था त पोइ जेको आहे सो असांजी स्किन ते किथे न किथे जेको आहे न उहो उनजो साइड इफ़ेक्ट बि ज़रूरु हुजे थो। सो नेचुरल इज़ ऑलवेज़ नेचुरल, जंहिंखे पाण सभु मञूं था। उन खां अलावा अक्सर हिन प्रोग्राम में जॾहिं स्किन जी ॻाल्हि थींदी आहे त पोइ असां जेको आहे सो डॉक्टर्स सां बि कॉन्टेक्ट कंदा आहियूं, उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं। ऐं सिंपल जेके घर में शयूं मौजूदु हुजनि थियूं, नेचुरल शयूं, उन्हनि खे कीअं कुत बाणिजे ऐं उन्हनि मां कीअं फ़ाइदो वठिजे उन बाबति बि तव्हां सां असां जेको आहे न डिफरेंट टिप्स शेयर कंदा आहियूं। पर मुंहिंजो ऐं असांजे जेके डायरेक्टर साहब आहिनि हिन प्रोग्राम खे रन कनि था, मुर्तज़ा मजबूर साहब, उहे बि तमामु घणा फोकस्ड हूंदा आहिनि त असां वटि जॾहिं बि डिस्कस कयूं त पोइ यूज़फुल असां वटि टॉपिक्स हुजनि दैट कैन बी IT, रोबोटिक्स, ज़ूलॉजी या डिफरेंट फील्ड्स जी पाण जॾहिं ॻाल्हि कयूं था, पर मोस्टली जेको आहे सो असां IT जी फील्ड जी या आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि कयूं था त हिन वक़्तु इहे फील्ड्स तमामु घणे सुठे अंदाज़ में कमु करे रहियूं आहिनि। सिर्फ़ु मां पंहिंजी कंट्री जी ॻाल्हि न पई कयां, असांजो मुल्क त अञा तमामु घणो पोइते आहे, जंहिंखां पाण जेको आहे सो जेकॾहिं इनकार न करियूं त इहा शायदि असांजी बेवकूफ़ी हूंदी। पर दुनिया जा मुल्क इलाही तरक़ी याफ़्ता मुल्क इन जे लाइ कोठिया वञनि था त उन्हनि में जेका शइ दुनिया में सुठो कमु करे रही आहे, जेका फील्ड दुनिया में अॻियां वधी रही आहे, त उन्हनि ई कंट्रीज़ जा नाला हूंदा आहिनि। जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उहे मुल्क दुनिया जा तमामु सुठे अंदाज़ में उन्हनि तमामु शयुनि ते कमु करे रहिया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त मां कल्ह टियों ॾींहुं तव्हां सां ॻाल्हि शेयर कयां थी त मूं हिकिड़ी वीडियो ॾिठी, चाइना जी उहा वीडियो हुई ऐं उन रोबोट जी हक़ीक़त में उहा वीडियो हुई त उनजो जेको आहे न रोबोट खे हलाइण वारो हिकु पोयां पर्सन ई हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं फंक्शन में किथे बि ग़लती कयो था त उहो रोबोट हुन ई तरीक़े सां रिएक्ट करणु शुरू थी वेंदो आहे। त उन जो नालो ते मथे टाइटल रखियुनि त मेंटल रोबोट। उहो रोबोट कीअं चरियो थिए थो ऐं उहो रोबोट पोइ कीअं एक्ट करे थो। सो मशीन खे तख़लीक़ करण वारो इंसानु आहे ऐं उनजे पोयां जेको ज़हन आहे उहो इंसानी ज़हन आहे, जेका सोच आहे, जेको फ़िक्र आहे, जेका तख़लीक़ आहे, जेका नवाण आहे, उहा सभु इंसान जे ई हथां जेको आहे न उहे सभु शयूं क्रिएट थियनि थियूं। असांखे तॾहिं अशरफुल मख़लूक़ात जो सभ खां वॾो जेको आहे सो उहो टाइटल मिलियल आहे त इंसानु अशरफुल मख़लूक़ात आहे। त उते ई जेको आहे न हिकिड़ो डिफरेंस शुरू थींदो आहे इंसान में। ऐं पोइ वरी जॾहिं असां मिसाल ॾींदा आहियूं त जानवर जो ॾींदा आहियूं। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढिड़ो ब्रेक आहे। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त हीउ प्रोग्राम ही मंच या स्क्रीन अवांजी पंहिंजी आहे। सो इन प्रोग्राम में शामिल बि थी सघंदा आहियो
ऐं ॾाढो आसान तरीक़ेकार हूंदो आहे। पर मुंहिंजी रिक्वेस्ट बि तव्हां सभिनीनि खे हूंदी आहे त जॾहिं बि तव्हां कॉल करियो त महिरबानी करे पंहिंजे घर जे हुन कॉर्नर में मौजूदु हुजो जिते तव्हांखे कोई डिस्टर्ब न करे। टेलीविज़न जो स्पेशली पोयां आवाज़ न हुजणु खपे। प्रोग्राम रिपीट थींदो आहे, तव्हां बाद में बि ॾिसी सघंदा आहियो, पर फेसबुक ते असांजो पेज मौजूदु आहे मेहरान टीवी इंटरटेनमेंट जे नाले सां। सो सेगमेंट टू सेगमेंट प्रोग्राम तव्हांखे उते मिली वेंदो आहे। यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी इंटरटेनमेंट जे नाले सां। सो तमामु प्रोग्राम्स तव्हांखे उते बि ॾिसण जे लाइ मिलंदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत महीनो ऐं महीननि जो जेकॾहिं सरदार चऊं त चवणु ग़लति न हूंदो, रबियुल अव्वल ख़ूबसूरत तरीन महीनो जंहिंमें असांजे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद आहे। ऐं हीउ उहो महीनो आहे जेको तमामु नात ख़्वाननि जे लाइ बि बतौर तोहफ़े तौरु उनखे ॾिठो वेंदो आहे। ऐं हर मुस्लमान जे लाइ हीउ महीनो तमामु रहमतुनि भरियो महीनो हुजे थो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात, उन्हनि जो घराणो ऐं उहा तारीख़ जॾहिं उन ते नज़र पवे थी त इंसानु तंग रहिजी वेंदो आहे। मौला हसन हुसैन जी ज़िंदगी, उन्हनि जी क़ुर्बानीनि खे पाण ॾिसंदा आहियूं। सॼी ज़िंदगी क़ुर्बानीनि में गुज़रे थी, जॾहिं त उहे जन्नत जा सरदार आहिनि। ऐं उनजे बावजूदि बि उन्हनि ज़िंदगी में हिकिड़ो उहो मिसाल क़ाइमु कयो आहे जेको इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ो आला मिसाल हुजे थो। उन्हनि जो तालुक़ु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात सां, ऐं उहो घराणो जहिड़ो घराणो उनजो मिसाल दुनिया में किथे बि कोन थो मिले। हीउ उहो महीनो आहे जंहिं महीने में इन तरह बि ॿुधो वियो आहे, पढ़ियो वियो आहे त हर दुआ इंसान जी क़बूल थिए थी। ऐं दुआ अहिड़ी का बि कोन हूंदी आहे जेका इंसान जी रद्द थिए, ऐं उहा हमेशह प्रिज़र्व कई वेंदी आहे, उहा हमेशह अव्हां जे लाइ हिकु तोहफ़े तौरु रखी वेंदी आहे। सो इहे सभु ईमान जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे सभु यकीन जूं ॻाल्हियूं आहिनि। जंहिं इंसान जो जीअं ईमान हुजे थो उहो उन नज़र सां हर शइ खे ॾिसंदो आहे। पर दुरूद उहा इबादत कोठी वञे थी जंहिं जो को बि शक जो बुनियादु माना हिते आहे ई कोन, जिते तव्हां शक नथा करे सघो। दुरूद इंसानु अदा करे थो ऐं उहो अर्श ताईं क़बूल वञे थो। हीउ महीनो इन जे लाइ बि मूंखे ख़ूबसूरत लॻंदो आहे त हिन महीने में जेको आहे सो पाण मिलाद शरीफ़ जेको आहे सो उनखे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अरेंज कंदा आहियूं। ऐं हर हंधि पाण ॾिसंदा आहियूं, डिफरेंट स्क्रीन्स ते पाण खे जेको आहे सो मिलाद जा प्रोग्राम्स नज़र अची रहिया हूंदा आहिनि। मेहरान टेलीविज़न जी हमेशह कोशिशि रहे थी त असां मौक़े जी मुनासिबत सां जेको आहे न हर शइ खे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचायूं। अव्हां ताईं असां हर मौक़े जी मुनासिबत सां जेको प्रोग्राम आणियूं उनखे ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हीं बि ॾिसूं ऐं असीं बि ख़ूबसूरत अंदाज़ में उनखे कनेक्ट करे सघूं। नाज़रीन, वधीक ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे पाण जारी रखूं था, पर वक़्तु थी वियो आहे लाइव कॉल अटेंड करण जो। सो उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु करियूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे। तव्हां ॿीहर कॉन्टेक्ट करे सघो था ऐं प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थी सघो था। रबियुल अव्वल जो ख़ूबसूरत महीनो, ऐं इन महीने में असां हमेशह चाहींदा आहियूं त तव्हां जेके बि असांजा व्यूअर्स आहिनि उन्हनि खे पंहिंजे हर प्रोग्राम में शामिलु करे सघूं, जंहिं प्रोग्राम में असां लाइव कॉल जो ऑप्शन रखूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था। अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जी जी तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? मुंहिंजो नालो सिकंदर आहे ऐं शिकारपुर खां पियो ॻाल्हायां। जी सिकंदर भाउ, प्रोग्राम ॾिसो पिया, कीअं प्रोग्राम लॻी रहियो आहे? जी जी माशाल्लाह, ॾाढो ज़बरदस्त। बसि इहो ई चवणो हुयो त मतिलबु शिकारपुर में ॿोॾि अचणी आहे या नया इंतज़ाम हुकूमत करणु खपनि वधि में वधि, मतिलबु पंजाब में जीअं नुक़सानु थियो आहे उन हिसाब सां। हा बिल्कुलु, तव्हां सही चयो पिया। हिन वक़्तु सूरत हाल कीअं आहे, कीअं ॾिसो पिया तव्हां? थोरो ॿुधाइजो ज़रूरु असांखे। जी बसि फ़िलहाल त असांजे मतिलबु जेके आस पास वारा ॻोठ आहिनि उते त फ़िलहाल को मसइलो न आहे। बक़ाया चवनि अथा त मतिलबु कट लॻाईंदासीं या अहिड़े हिसाब सां इंतिज़ामिया खे मतिलबु कमु करणु खपनि हुकूमत खे। अच्छा, तव्हांजे आस पास जेके बि घर आहिनि, जेका बि आबादी आहे, उन्हनि सभिनीनि जो छा चवणु आहे? बसि उहे नथा चवनि, वधीक हुकूमत ख़बर त उहे त चवनि था त हिते कट लॻाइणा आहिनि, हिते कट लॻाइणा आहिनि। हिते त हेॾो कुझु बि न आहे को इन तरह जो कुझु बि कोन आहे। तव्हांजी पंहिंजी छा माना तयारी आहे, जेकॾहिं थोरो घणो कुझु बि नुक़सानु थिए थो त पोइ अव्हां सभु माना ऑन द स्पॉट डिसीजन वठंदव या पहिरीं तव्हां कुझु सोचियो आहे? बसि असांजी त इहा ई प्लेनिंग आहे त अलाह केयर करे जीअं ॿिनि टिनि ॾींहंनि में थी वियो त पोइ बसि राखी हलिया वेंदासीं असां न। अच्छा, ऐं लास्ट टाइम जॾहिं बि माना ॿोॾि आई आहे त तव्हांखे यादि आहे त कीअं सॼो सिस्टम रहे थो, छा कंदा आहियो? मुंहिंजी एज 16 साल आहे। हिन वक़्तु मतिलबु को बि मसइलो न थियो आहे हिन वक़्तु। सही, बिल्कुलु सही। अलाह साईं रहम कंदो। अदा, प्रोग्राम जे हवाले सां बि मां थोरो पुछणु चाहींदमि, प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻंदो आहे? प्रोग्राम जे हवाले सां छा चवंदव?
जी जी प्रोग्राम माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त लॻंदो आहे। असां लाइव तव्हांखे ॾिसंदा आहियूं हर वक़्तु। महिरबानी तव्हांजी, तव्हीं प्रोग्राम में शामिल थियो। अवां पाण कंदा छा आहियो? आउं हिन वक़्तु फार्मर आहियां फ़िलहाल। अच्छा, ऐं वो जी जी सुबुह जी शुरूआत कीअं हूंदी आहे? माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो टाइम मख़सूस हुजे थो, माण्हू कमकार जे जी लाइ जी उथंदो आहे। जी जी नमाज़ पढ़ंदा आहियूं, वरी दौड़ वोड़ करे हुन खां अलावा क़ुर पाक जी तिलावत करे पोइ माल वग़ैरह जो कमु कंदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। अदा घर में ॿार जो वग़ैरह आहिनि? फ़लस्तीन जे बारे में तव्हांखे कुझु चवणो हुयो। जी जी त अक़वाम मुतहिदा मतिलबु कुझु बि नथी करे, हिन एक्शन ते मज़लूमनि ते एॾा ज़ुल्म। ठीकु आहे, थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। तमामु व्यूअर्स जेके बि रोज़ जी बुनियाद ते सुबुह में हाणे प्रोग्राम बि ॾिसो था, अॼु तव्हां सभिनीनि खे प्रोग्राम में ज़रूरु शामिल कंदासीं ऐं कोशिशि हूंदी त तव्हां सभिनीनि जूं कॉल्स जेके बि अचनि प्रोग्राम में शामिल कयूं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां जूं घणी सारी कॉल्स अची रहियूं हूंदियूं आहिनि, पर जेको हलंदड़ मौज़ू हूंदो आहे त पोइ उन मुताबिक़ जेको आहे सो असां प्रोग्राम खे खणी हलंदा आहियूं। त कॾहिं कॾहिं कॉल्स जेको आहे सो अटेंड न करे सघंदा आहियूं, स्किप थी वेंदियूं आहिनि, पर अॼु जे प्रोग्राम में चाहींदसि त तव्हां ज़रूरु प्रोग्राम में शामिल थिजो ऐं का बि ॻाल्हि जेका तव्हां चाहियो था त अॼु जे प्रोग्राम में डिस्कस थियणु खपे त उनखे ज़रूरु डिस्कस कजो। KPK जी ॻाल्हि कंदसि। ख़ैबर पख्तूनख्वा पाकिस्तान जो सूबो ऐं पाकिस्तान जो हिसो। जेकॾहिं असां बुनेर जी ॻाल्हि करियूं था, तमामु घणी कल्ह जे ॾींहं ते बि बरसाति पई आहे, मींहुं तमामु घणो वठो आहे ऐं उन खां पहिरियां बि इलाही नुक़सानु थियो आहे ऐं बुनेर खे हिन वक़्तु कंपेयर कयो वञे पियो मोहन जे दड़े सां। मोहन जो दड़ो जेको 5000 साल हिकिड़ी तहज़ीब, हिकिड़ी सकाफ़त ऐं सिंध जी हिकिड़ी सुञाणप आहे, उन जी जेकॾहिं तारीख़ माण्हू पढ़ूं था त असांखे ख़बर पवे थी त हिकिड़ो उहो शहर जंहिंमें तहज़ीब बि हुई, सकाफ़त बि हुई, जंहिंमें रहणु करणु ऐं हर तरह जो इंसान में शऊर मौजूदु हुयो। उते इंफ्रास्ट्रक्चर बि असांखे मौजूदु मिले थो, उते असांखे नालियूं बि नज़र अचनि थियूं, उते जो ड्रेनेज सिस्टम बि असांखे नज़र अचे थो, सॼो इंफ्रास्ट्रक्चर असांखे ख़ूबसूरत अंदाज़ में नज़र अचे थो। उते असांखे तालीम बि नज़र अचे थी, उते असांखे डांसिंग गर्ल बि नज़र अचे थी, उते असांखे तहज़ीब जो हर रंग नज़र अचे थो ऐं उहो शहर कीअं तबाह थियो उहा तारीख़ अॼु ॾींहं ताईं क्लियर न आहे, कंहिंखे बि ख़बर न आहे त आख़िर थियो छा ऐं कीअं पूरो जो पूरो शहर जेको आहे सो उबतो थी वियो, तबाह थी वियो। हिन वक़्तु बुनेर खे उन सां जेकॾहिं भेटियो वञे पियो त ऐं सभु सम्झी सघो था त बुनेर में केतिरी तबाही थी आहे। मां जॾहिं बि वीडियोज़ ॾिसां थी त सच में मां ॾिसी कोन थी सघां। बुनेर जी सरज़मीन ॾाढी ख़ूबसूरत थधी ऐं ॾाढो ख़ूबसूरत उतां जो मौसम। पहिरीं बि जेको आहे सो तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं हिन वक़्तु बि जेको आहे सो काल्ह राति जी जेकॾहिं तव्हां वटि वीडियोज़ हुजनि, सोशल मीडिया पाण सभु इस्तेमालु करियूं था ऐं ॾिसी सघो था त राति बि ॾाढियूं बरसातूं पयूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि जेका मां ज़रूरु करणु चाहींदमि त पंजाब खे बि थोरो कनेक्ट कंदासीं। बुनेर KPK में अचे थो, पर पंजाब में बि तमामु घणो नुक़सानु थियो आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाकिस्तान जो हिसो आहे पंजाब ऐं KPK बि केतिरा ई माण्हू बेघर थिया आहिनि ऐं हिकु माण्हू जेकॾहिं बेघर थिए थो त ॾिसो केतिरो उहो इंसानु डिस्टर्ब हुजे थो, उहो इंडिविजुअल केतिरो सर्वाइव करे थो, पर हज़ारे माण्हू हिकु जॻह ते, लखे माण्हू हिकु जॻह ते जेकॾहिं बेघर थियनि था, पंहिंजा घर अझा माल सभु कुझु छॾे जेकॾहिं उहे उन्हनि खे निकिरणो पवे थो त हिकु डिस्टर्बेंस त क्रिएट थींदी आहे, पर हिकिड़ो मेंटल प्रेशर हुजे थो हर माण्हूअ ते ऐं ईज़ी कोन हूंदो आहे हर शइ खे मैनेज करणु, हर शइ खे ॾिसणु, हर शइ खे सही तरीक़े सां उन वक़्तु फ़ैसिलो करणु, सही हर शइ खे प्रॉपर अंदाज़ में हलाइणु ॾाढो मुश्किल हुजे थो। मां हेल्पलाइन नंबर्स बि ॾिसी रही आहियां सोशल मीडिया ते ऐं अमी सभु बि ॾिसी रहिया हूंदव। मूं काल्ह जे ॾींहं ते बि इहा ॻाल्हि सभिनीनि सां कई त तमामु असां वटि सोशल वर्कर्स, असां वटि तमामु उहे इदारा भलाई जा जेके कमु कनि था, जेके समाज खे बहितर बणाइण जे लाइ कोशिशूं करे रहिया हूंदा आहिनि, उहे सभु इदारा एक्टिव लॻा पिया आहिनि हिन वक़्तु ऐं तमामु सोशल वर्कर्स हर पर्सन पंहिंजे तरफ़ खां कोशिशूं करे रहियो आहे त असां जेतिरी थी सघे असां सभिनीनि जी हेल्प करियूं। मां त अखियुनि सां बि ॾिसी आई आहियां त पंजाब जे रोडनि रस्तनि ते बि नौजवान बीठा आहिनि ऐं वेल सूटेड बूटेड उहे नौजवान जेके पंहिंजा ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी पंहिंजा बि कमकार हूंदा, उन्हनि जी पंहिंजी बि ज़िंदगी हूंदी, पर राति ताईं जेको आहे सो ऐं सभु ॼाणूं था इस्लामाबाद ॾाढो जल्दी जेको आहे न बंदि थी वेंदो आहे, 12 बजे ताईं ईच एंड एवरीथिंग तव्हांखे जेको आहे सो क्लोज़ थींदे नज़र ईंदी, रोड रस्ता सभु साफ़ थींदे तव्हांखे नज़र ईंदा।
एतिरी देरि ताईं नौजवान बीहनि था उते, उहे बॉक्सिस जेको आहे सो झले बीहनि था ऐं हर माण्हू पंहिंजी वसियत आहर जेको आहे सो कॉन्ट्रीब्यूट करे थो ऐं उहे सभु कॉन्ट्रीब्यूशन्स उन्हनि माण्हुनि ताईं पहुचनि थियूं जेके उन नुक़सान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तमामु उहे नंबर्स जेके अव्हांखे स्क्रीन्स ते नज़र अची रहिया हूंदा, जेकॾहिं अव्हीं चाहियो ऐं अव्हीं जेकॾहिं सम्झो था त असां में एतिरी ताक़त आहे त प्लीज़ तव्हां डोनेट कयो ऐं उहो डोनेशन उन्हनि माण्हुनि ताईं पहुचंदो, उन न्याणी ताईं पहुचंदो, उन माउ ताईं पहुचंदो, उन ॿार ताईं पहुचंदो जेको हिन वक़्तु जेको आहे सो दर बदर थियो आहे। ऐं कुदरती इहे आफ़तूं, इनखे मां घणे भाङे कुदरती आफ़त त कंसीडर कोन कंदी आहियां, समहाउ ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे सभु शयूं उन में बि अचनि थियूं, पर जॾहिं असां वटि बैक प्लान न हूंदो आहे त पोइ इन तरह तबाहियूं असां सभिनीनि जे साम्हूं हुजनि थियूं, इन तरह ई पाण तबाहियूं ॾिसी रहिया हूंदा आहियूं। सो अलाह साईं खां दुआ बि आहे त रब साईं रहम करम अता फ़रमाए। हीअ सिचुएशन ॾाढी ॾुखी आहे, फ्लड जी सिचुएशन हमेशह हर दफ़ा हर साल जेको आहे सो ॾुखी रहे थी जॾहिं बि फ्लड पाकिस्तान में अचे थो। ऐं पाकिस्तान में जेकॾहिं असां पाणी जी ॻाल्हि करियूं था त असां वटि आबी इंक्रोचमेंट बि कंहिं टाइम ते पीक ते हूंदी आहे ऐं असां पाणी जे लाइ बि किराए करे रहिया हूंदा आहियूं, पर जॾहिं वरी पाणी असां वटि घणे तादाद में अचे थो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां सभिनीनि खे उन नुक़सान खे बि मुंहुं ॾियणो पवे थो। लाइव कॉलर आहिनि नाज़रीन, उन्हनि खे प्रोग्राम में शामिल करियूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? मुंहिंजो नालो कादिर बख्श शेख, मां सखर खां ॻाल्हायां थो। अदा तव्हांखे भली कार चऊं था, मूंखे ॿुधाइजो सखर जी छा सूरत हाल आहे? सखर जी हेॾा पाणी जो बि ख़तरो ॿुधाइनि था पिया, वरी बरसाति जो बि ख़तरो ॿुधाइनि था पिया, बसि गर्मी ॾाढी आहे, तमामु तेज़ गर्मी आहे। गर्मी राति जो वरी कुझु हवा थधी, मौसम थधी थी वेंदी आहे, इहा जो गर्मी आहे ॾाढी। सही, बिल्कुलु सही, सही पिया चओ। गर्मी इन जे लाइ तमामु घणी आहे जो असां वटि 8हों स्पेल आहे बरसातुनि जो अचण वारो, इन जे लाइ तमामु घणी गर्मी बि थिए थी, घुट थिए थी, बुसट थिए थी। अलाह साईं रहम कंदो। तव्हां ॿुधायो अदद पाण छा कंदा आहियो? मां रिटायर आहे, ज़राई तजारत बैंक जो मैनेजर रिटायर आहे मां हाणे। अच्छा, घर वेठा हूंदा आहियूं, भई तव्हांजो प्रोग्राम 2 कलाक जी फर्स्ट क्लास रहिया, सुठा गुज़रंदा इहे सिंधी प्रोग्राम। इहा असां लाइ माना हिकिड़ो मेहरान टीवी वोराई साहब खे सलाम पेश कयूं था, मेहरान टीवी जो चैनल ठाहियो ऐं सिंध लाइ असां लाइ इहा हिकिड़ी माना फ़ख़ुरु आहे त सिंधी चैनल हिकिड़ो हैदराबाद जो हिकिड़ो माना हिकिड़ो तमामु उरूज ते उरूज ते आहे। महिरबानी तव्हांजी। ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदव? जी, सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ बि मां पुछणु चाहींदमि कीअं लॻंदो आहे, छा चवणु चाहींदव? मेहरान टीवी त सुठो ॿुधायो बि तव्हांखे, मां तक़रीबन सभु प्रोग्राम ॾिसंदो आहे मेहरान टीवी जा। इहे पब्लिक चॉइस ऐं ॿियो राति जो जेको प्रोग्राम हलंदो आहे इहे सभु ॾिसंदो आहे, ऐं ॿियो रामू राधा, इहे मां तक़रीबन सिंधी प्रोग्राम सभु ॾिसंदो आहे। बहरहाल सुठा प्रोग्राम, हिकिड़ो माना हिकिड़ो हिकु दिलि रूह खे राहत अची वेंदी आहे सिंधी प्रोग्राम ॾिसण सां। तमामु सुठो। ऐं तव्हांजो जेको आहे न हूअ एक्सपीरियंस बैंकिंग जे हवाले सां रहियो आहे, सो कीअं एक्सपीरियंस कीअं रहियो आहे तव्हांजो? असांजो सुठो, मां तक़रीबन असांजो जेको वर्किंग वर्क हुयो त असां फील्ड जॉब हुयासीं, उन में कर्ज़ ॾियणो ज़मीदारनि खे, कुड़मियुनि खे, वरी रिकवरी करणु, ॾेई वरी रिकवरी करणु, माना असांजो तक़रीबन फील्ड जॉब हूंदो, फील्ड जॉब हूंदो। तमामु तमामु सुठो। पोइ माना रिटायरमेंट खां पोइ ॾुखियाई कोन लॻी घर में वेहणु, छो त जेको बैंकिंग सेक्टर सां माण्हू वाबस्ता रहे थो, 9 to 5 उहो बिज़ी, ऐं माण्हुनि सां उन्हनि जो जेको आहे कॉन्टेक्ट तमामु घणो हूंदो आहे। अचानक माना ऑफिशियल सर्विसिस खे माण्हू गुड बाय चवे थो, वरी घर में वेहणु ॾुखियो न हूंदो आहे? घर में छा कयो, भला हाणे हिकिड़ी मजबूरी आहे, रिटायर थी वियासीं ऐं हाणे घर में बसि थोरो घर जो कमुकार वग़ैरह, अंदरियो ॿाहिरियों कमुकार वग़ैरह कंदा आहियूं। मां पाण पंहिंजी धीउ वटि रहंदो आहे। अच्छा, मूंखे नथा रहनि पिया, मां पंहिंजी धीउ वटि रहंदो आहे। अच्छा, अलाह साईं आसानियूं अता फरमाईंदो। तव्हांजी महिरबानी, तव्हांजी महिरबानी। दुआ कजो मुंहिंजी भेण, दुआ कजाए मुंहिंजी भेण, दुआ कजाए। जी जी, बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां बि दुआउनि में यादि कजो ऐं महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार्ड चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। रबियुल अवल जे महीने जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं जेको यकीनन ॾाढो ख़ूबसूरत महीनो थिए थो। मां ॼाणा थी तव्हां जूं ॾाढियूं ख़ूबसूरत तयारियूं हूंदियूं ऐं इंशाअल्लाह अल्लाह साईं हर शइ में ऐं हर कम में बरकत अता फ़रमाईंदो। उहो बि चयो वेंदो आहे न त जेको बि नओं कमु कजे कोशिशि कजे त रबियुल अवल में हुनजो आगाज़ वठिजे त उहो कमु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में शुरू थींदो आहे ऐं कमु जॾहिं सुठे अंदाज़ में शुरू थिए थो त डेफिनेटली पोइ उनखे पाण सुठे अंदाज़ में कैरी बि करियूं था ऐं अल्लाह साईं जेको आहे सो पोइ वरी हिमत बि ॾिए थो। अच्छा, सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं KPK जी बि ॻाल्हि कईसीं, बुनैर जी, उतां जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ऐं पंजाब जी, ऐं उनखां पोइ सिंध जी जेकॾहिं सूरत हाल हिन वक़्तु ॾिसूं था त पाणीअ जो चाढ़ तमामु घणो आहे ऐं आउं जॾहिं बि दरिया खां गुज़रंदी आहियां त दरिया खे ॾिसी मूंखे ख़ुशी बि महसूसु थींदी आहे, मां ख़ुशि बि थींदी आहियां। ऐं थोरो जेकॾहिं मां कंपेयर करियां थी पोयां जे ॾींहंनि सां, महीनो ॾेढ महीनो 2 महीना अॻु जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां थी त दरिया बिल्कुलु सुकल हुयो, दरिया जो पेट सफ़ा ख़ाली हुयो ऐं वहकरनि जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त हेतिरो पाणी हूंदो हो, सफ़ा थोरो पाणी ऐं नंढड़ा नंढड़ा जेको आहे न वहकरा नज़र ईंदा हुया। ॾाढो ॾुख थींदो हो त छा दरिया ईअं बि ख़ाली थींदा आहिनि, दरिया जा पेट ईअं बि ख़ाली थियनि था, दरिया ईअं बि सुकल नज़र ईंदो आहे। ऐं मेहरान टेलीविज़न ते जेकॾहिं डिफरेंट प्रोग्राम्स जी ॻाल्हि करियां, मां स्पेशली रामू राधा जी ॻाल्हि करियां त उन्हनि बि हिकिड़ो प्रोग्राम पूरो जो पूरो दरिया जे हवाले सां कयो ऐं उते विया, ॿेड़ियुनि में बि वेठा, ख़ाली दरिया में उन दरिया जे पेट में बि मौजूदु रहिया ऐं उहे सभु नज़ारा बि मौजूदु हुया, तव्हां सभिनीनि ॾिठा स्क्रीन ते। हिन वक़्तु दरिया जूं मौजूं ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि, सिंधु दरिया मौजुनि में आहे। सखर बैराज जी पाण ॻाल्हि करियूं, गुड्डू जी पाण ॻाल्हि करियूं, हर हंधि पाण खे पाणी नज़र अचे थो। पर ॻाल्हि दरअसल इन तरह आहे त असां वटि जॾहिं पाणी जो चाढ़ वधी वेंदो आहे त पोइ उनखे नंढी ॿोॾि बि डिक्लेयर कयो वेंदो आहे, नंढी ॿोॾि या वॾी ॿोॾि, पाणी वधी वञे थो त पोइ ऑब्वियसली वॾी ॿोॾि जो ख़तरो हुजे थो। हिन वक़्तु बि पाण मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं, कच्छ जी ॻाल्हि कयूं, जिते घणो नुक़सानु थींदे पाण ॾिसंदा आहियूं। माण्हू निकिरण जे लाइ तयारु कोन आहिनि, पंहिंजा घर छॾणु, पंहिंजा माल छॾणु, पंहिंजा बचा वठी निकिरणु ऐं पंहिंजे घर खे कुझु टाइम जे लाइ भले लिमिटेड उहो टाइम हुजे, उन वक़्तु निकिरणु ऐं गुड बाय चवणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हर माण्हूअ जे लाइ। छो त घर उहा जॻह आहे जिते इंसानु पंहिंजो पाण खे महसूसु जॾहिं बि कंदो आहे त उहो पंहिंजो पाण खे हिफ़ाज़त में महसूसु करे थो। हुकूमत जे तरफ़ खां इक़दामात ॾिसूं था जेके बि असांजे साम्हूं आहिनि ऐं मुराद अली शाह साहिबु गुड्डू ते बि विया ऐं उन्हनि जेको आहे सो सॼी सिचुएशन पंहिंजी अखियुनि सां ॾिठी। माण्हुनि ताईं इहो बि पैगाम पहुचायो वियो त अव्हां जेको आहे सो पंहिंजा घर छॾे ऐं सेफ जॻहियुनि ताईं पहुचो। छो त जॾहिं बि असां ॾिसंदा आहियूं बंदि टुटंदा आहिनि, जॾहिं बि पाणी वधी वेंदो आहे त नुक़सानु कंहिंखे थिए थो, नुक़सानु हिकिड़े आम हारी खे थिए थो, नुक़सानु हिकु आम हारियाणी खे थिए थो, नुक़सानु हर उन आम माण्हू खे थिए थो जेको पंहिंजी ज़िंदगी जे तमामु कमनि कारनि में मसरूफ़ हुजे थो, ॿ वक़्त जी मानीअ जे लाइ उहो परेशान हुजे थो, पंहिंजी महिनत में उहो रिधल रहे थो। उहो ॿारड़ो परेशान थिए थो जंहिं ॿार खे सुबुह जो उथी स्कूल वञिणो हूंदो आहे, उहा माउ परेशान थिए थी जंहिं माउ खे पूरे घर खे ॾिसणो हूंदो आहे, उहा न्याणी परेशान थिए थी जंहिं न्याणी जा हसीन ख़्वाब हुजनि था, जंहिंखे जेका इंटरमीडिएट मैट्रिक खां पोइ ख़्वाब ॾिसी रही हूंदी आहे त मूंखे कॉलेज जी तरफ़ वञिणो आहे या मूंखे यूनिवर्सिटी जे लाइ पंहिंजे पाण खे प्रिपेयर करिणो आहे। परेशान उहो नौजवान थिए थो जंहिंजा हसीन ख़्वाब हुजनि था, जंहिंखे उन कॉलेज जी एज मां ॿाहिरि निकिरी यूनिवर्सिटी जी तरफ़ वञिणो हूंदो आहे ऐं उहो पंहिंजी तालीम जे उन सफ़र खे ॾाढो हसीन ॾिसी रहियो हूंदो आहे। हर शइ पाण डिस्टर्ब थींदे ॾिसंदा आहियूं। माण्हू जेके बि हिन वक़्तु अव्हीं सुबुह मेहरान प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहियो, अव्हां पसंदि करियो था, मुंहिंजी अव्हां सां इहा गुज़ारिश आहे त अव्हांखे जेकॾहिं ॿुधायो वञे पियो त ॿोॾि जो ख़तरो आहे ऐं अव्हांखे बार बार इहो चयो वञे पियो त तव्हां पंहिंजा घर छॾियो, त महिरबानी करे थोरे वक़्त जे लाइ, थोरे टाइम जे लाइ तव्हां पंहिंजा घर छॾियो, तव्हां पंहिंजो क़ीमती सामान जेको अव्हां खणी सघो था, पंहिंजनि ॿारनि सां, पंहिंजे वॾनि सां घर खां निकिरो।
छो त हिन वक़्तु आउं मुख़्तलिफ़ टॉक्स बि ॾिसां पई ऐं जेका सिचुएशन आहे उहा बि असां सभिनी जे साम्हूं आहे त पाणी तमामु घणो ॿुधायो वञे पियो जेकॾहिं अचानक या वरी आफ़त जेकॾहिं अव्हांजे मथे ते अचे थी त पोइ उन मां निकिरणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे ऐं उते वरी पोइ नुक़सान बि तमामु घणा थींदा आहिनि। मूं कल्ह जे ॾींहं ते बि हिकिड़ी ॻाल्हि कई छो त लास्ट टाइम वारी सिचुएशन मूंखां विसरी कोन्हे का सिंध जे कंहिं बि नौजवान खां उहा सिचुएशन कोन विसरी हूंदी। सिंध जे बचे खे यादि आहे जॾहिं जामशोरो हब बणिजी चुको हुयो ऐं सिंध जा सभु जेके बि ॻोठ आहिनि सभु माण्हू अची पहिरियों जामशोरो में पंहिंजो स्टॉप कनि पिया ऐं जामशोरो खे हब ई चयो वञे पियो छो त हर माण्हू उते ई अचे पियो ऐं उनखां पोइ बाद में जेको आहे सो मेट्रोपॉलिटन सिटी कराची जी तरफ़ जेको आहे सो उन्हनि जो वञणु थिए पियो। सो मूंखां उहा सिचुएशन न विसरी आहे, मूंखां उहे कैंप्स कोन विसरियूं आहिनि, मूंखां उहे ख़वातीन उहे औरतूं उहे नियाणियूं उहे ॿार अॼु बि मुंहिंजी अखियुनि जे अॻियां आहिनि। जॾहिं बि कैंप्स में वेंदा हुआसीं विज़िट थींदो हो त तमामु घणो हिकिड़ो उते डिप्रेशन उते तमामु घणियूं बीमारियूं ॿार बीमार वॾी उमिरि जा जेके माण्हू आहिनि औरतूं मर्द उहे जेको आहे सो खटुनि ते सुता पिया हूंदा हुया, कंहिंखे ड्रिप लॻल हूंदी हुई, कंहिंखे मथे ते पटी रखियल हूंदी हुई बुखार जे करे, कंहिंजे पेरनि खां उनजी उहा ॿुढड़ी ज़ाल वेठल हूंदी हुई जेका उन्हनि जे पेरनि ते ज़ोर ॾेई रही हूंदी हुई। उहे ॿार जेके स्कूल बैग पासे में रखी ऐं जेको आहे सो कलम ऐं उहो कागज़ खणी वेठा हूंदा हुया, उहो सॼो समा अॼु बि मां ॻाल्हायां थी त इमेजिनेशन में उहे सभु शयूं मूंसां गॾु हली रहियूं आहिनि। सो अलाह साईं रहम करे पर जहिड़े तरीक़े सां पाणी जो ॿुधायो वञे पियो ऐं जंहिं अंदाज़ में पाणीअ जो चाढ़ पाण ॾिसी रहिया आहियूं त महसूसु थिए पियो त असां वटि इन तरह ई ख़तरा मौजूदु आहिनि। काल्ह जे ॾींहं ते बि तमामु घणा नुक़सान थिया आहिनि ऐं असांखे रोज़ जी बुनियाद ते न्यूज़ डिपार्टमेंट में जॾहिं वञूं था त केतिरा ई माण्हू काउंट करे ॿुधाया वेंदा आहिनि त फलाणे हंधि हेतिरा लाश मिलिया आहिनि, हेतिरा नौजवान मिलिया आहिनि, कंहिं औरत जो लाश मिलियो आहे, कंहिं नियाणी जो लाश मिलियो आहे, कंहिं ॿार जो लाश मिलियो आहे। त इहे सभु जेके न्यूज़ मां ॿुधंदी आहियां कॾहिं कॾहिं मूंखे वाक़ई में तमामु घणो ॾुखु थींदो आहे। कॾहिं कॾहिं वरी ईअं महसूसु थींदो आहे त शायदि इहे जहिड़ा रोज़ जा वाक़िया हुजनि या हर साल जा इहे वाक़िया हुजनि जेके रिपीटेशन जो इंतज़ारु करे रहिया हूंदा आहिनि। चहिरा ॿिया हूंदा आहिनि, जिस्म ॿिया हूंदा आहिनि पर उहे वारदातूं उहे ई साॻियूं हूंदियूं आहिनि। सो मां बसि एतिरो चवणु चाहींदमि सभिनीनि खे मुंहिंजी इहा निमाणी हिकिड़ी गुज़ारिश आहे त अव्हांखे जेकॾहिं सोशल वर्कर्स अचनि पिया, सिविल सोसाइटी जा माण्हू ॿुधाइनि पिया, अव्हांखे जेकॾहिं गवर्नमेंट जे तरफ़ खां अलर्ट जारी थींदे मिले पियो त तव्हां पंहिंजा घर छॾियो, तव्हां पंहिंजा अझा छॾियो त उन वक़्तु तव्हां सभु शयूं छॾे ऐं जेको सामान खणी सघो था उहो खणी ऐं पंहिंजा ॿार ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजा घर जा बुज़ुर्ग उन्हनि खे वठी तव्हां सेफ जॻहियुनि ते ज़रूरु पहुचो त जीअं अव्हांजी जान खे को नुक़सानु न थिए। बाक़ी जेकॾहिं माल खे को नुक़सानु थिए थो, घरनि खे नुक़सानु थिए थो त उहे वरी बि भरपाउ उन्हनि जो थी सघे थो, पर जेकॾहिं जान हली वञे थी त उनजो भरपाउ मुमकिन न आहे। मूंखे ख़बर आहे त तमामु घणो क्रिएट थी वेंदो आहे, इंसानु तमामु घणो जेको आहे सो हेज़िटेट बि हूंदो आहे, तमामु घणियूं परेशानियूं हूंदियूं आहिनि, ज़हन में मुंझारा तमामु घणा हूंदा आहिनि पर जान खां वधीक कुझु बि न हूंदो आहे। सो पंहिंजे जान ऐं माल जी हिफ़ाज़त तव्हांजे हथ में आहे। बार बार जॾहिं ॿुधायो वञे थो त पोइ इंसान खे थोरो जेको आहे न होश खां कमु वठणु घुरिजे ऐं उन वक़्तु जेको आहे सो जीअं ॿुधायो वञे थो त थोरो अमल करणु घुरिजे, उन वक़्तु उन जॻह खां निकिरी अचणु घुरिजे। पर असां वटि चवंदा आहिनि न त उहो कन लाटार तमामु घणी हूंदी आहे, ॿुधी करे बि पाण अण ॿुधो करे छॾींदा आहियूं, ॾिसी करे बि पाण अणॾिठो करे छॾींदा आहियूं त इहे शयूं तमामु घणो नुक़सानु पहुचाइनि थियूं। नुक़सान जी वजह जेकॾहिं काउंट कई वञे थी त इहा ॻाल्हि असांजी जेका आहे न कोताहीअ में शामिलु थींदी आहे त पोइ असां कंहिं बि शइ जी जो ख़्यालु न कंदा आहियूं। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में मां शामिलु करियां थी। हलो, अस्सलाम वालेकुम। सदा मौजूदु। अदा तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अदी फ़कीर मंज़ूर जमाली हक़ मौजूद होटल शेरी स्टाफ पियो ॻाल्हायां भेण। जी अदा, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं नदी, तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे भेण? अल्हम्दुलिल्लाह। ॿुधायो प्रोग्राम कीअं लॻे पियो? प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो, छा चवणु चाहींदव?
आदि तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, कल्ह बि ॾिठो हुओसीं, तव्हांजे प्रोग्राम में शामिल थींदा रहंदा आहियूं। जी बिल्कुलु बिल्कुलु, छा चवणु चाहींदव? आदि तव्हांजे प्रोग्राम जे तसलसल सां असां धीअड़ा मारूअड़ा असांजा जेके परेशानी में आहिनि, दरिया जी कचे में वेठल आहिनि, जी जी सही पिया चओ। असां जेके सोशल वर्कर आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त छो त इहो वक़्तु ईंदो आहे, गुज़री वेंदो आहे, पर बि उन्हनि जी देखभाल करणु, उन्हनि सां मदद करणु असांजो हक़ आहे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। हिन वक़्तु सूरत हाल छा आहे, अदा कीअं ॾिसो पिया? अॼु इहो तव्हांजे स्क्रीन ते ॾिसूं पिया, असां हितां इहो सॼो सूरत हाल ॾिसूं पिया, दुआऊं था घुरूं, अल्लाह पाक ख़ैर कंदो, मौला हुसैन पंतन पाक जे सदके में। आमीन आमीन। बाक़ी जेके कचे में माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे हाणे निकिरणु खपे, ॿाहिरि अचणु खपे, छो त वरी हे इंसान आहे, पंहिंजो ज़िंदगी आहे, हर शइ थी वेंदी, हली घरड़ा बि थी वेंदा, माल बि थी वेंदो, हर शइ थी वेंदी, पर इहो वक़्तु गुज़री वेंदो, अलाह कंदो, इहो रेलो जेको अचे थो पाणी जो खैरनि सां गुज़री वेंदो। अदी सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। ऐं जान खां वधीक हूअं बि कुझु न हूंदो आहे, जान त अलाह जी अमानत आहे, ज़िंदगी रब जी अमानत थिए थी। तव्हां बिल्कुलु सही चयो, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई त सभु कुझु जेको आहे न बाद में माण्हू करे वठंदा, पर जेकॾहिं जान जो नुक़सानु थिए त उनजो भरपाउ किथे आहे। अच्छा, वधीक कुझु चवणु चाहींदव तव्हां? अॼु भेण वधीक असांजे मौला जे अचण जी आमद जो सिलसिलो जारी आहे, कल्ह बि तव्हां सां ॻाल्हि कईसीं, उनजे शान में थोरा ॿ टे लफ़्ज़नि तव्हांखे ॿुधाईंदा। हा हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, बिल्कुलु ॿुधायो बिल्कुलु ॿुधायो। बिस्मिल्लाह। निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो, निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो, लौला कलमा मुल्क जो, लौला कलमा मुल्क जो महदार बणिजी आयो, निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो, निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो, केॾो न ख़ुदा पाक जो थियो राज़ रसूल अल्लाह ते, केॾो न ख़ुदा पाक जो थियो राज़ रसूल अल्लाह ते, असां मिड़नि मोमिननि जो, असां मिड़नि मोमिननि जो महदार बणिजी आयो, निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो, निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो। बेशक बेशक। अल्लाह कई आ इज़त मौला पंहिंजे महबूब जी, अल्लाह कई आ इज़त मौला पंहिंजे महबूब जी, शाफी शफ़ायत जो धणी, शाफी शफ़ायत जो धणी शफ़दार बणिजी आयो, बेशक बेशक। निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो, निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं ॾाढा ख़ूबसूरत अशार तव्हां ॿुधाया। वक़्तु थी वियो आहे नाज़रीन, न्यूज़ ब्रेक जो, सो न्यूज़ ॾिसूं था, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में हाणे। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी, अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह महराण में घणा सारा असांजा लाइव कॉलर प्रोग्राम में शामिल थियणु चाहिनि पिया, उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह व बरकातहू। जी मिर्ज़त साहब, तव्हांखे भली कार चऊं था, कीअं आहियो? ख़ुशि लॻा पिया आहियो? बाबा ख़ैर ख़ैर अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? माशाअल्लाह चाचा साईं, तव्हांजी दुआऊं लॻी पियूं आहिनि। तव्हां ॿुधायो कीअं कमकार हले पियो? ऐं महीनो बि ॾाढो ख़ूबसूरत आहे, थोरा कुझु चंद इशारा बि अॼु तव्हां खां ॿुधंदासीं असां नातिया कलाम जा। फर्स्ट क्लास महीनो आहे अल्हम्दुलिल्लाह, रबीउल अव्वल जो महीनो आहे अल्हम्दुलिल्लाह, बरकत जो महीनो आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ। ऐं मदीने शरीफ़ में तव्हां कीअं ॾिसो पिया रौनकूं? सुभान अल्लाह सुभान अल्लाह, इबादत हले थी पई अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं हलनि पियूं। माशाअल्लाह माशाअल्लाह। अवां बि ज़िक्र फ़िक्र में पाण खे जेको आहे न मसरूफ़ रखिया वेठा हूंदव। इंशाअल्लाह 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 इंशाअल्लाह।
हाँ इंशाल्लाह बिल्कुल ख़बरूं हलनि पियूं था जे पाकिस्तान असांजे जूं वठो न लॻी पई आहे माण्हू वीचारा लॾ पलाण में लॻा पिया आहिनि हाँ बिल्कुल तव्हां दुआ कयो अल्लाह साईं रहम करे अल्लाह साईं सभिनी खे ढके जी बिल्कुल बिल्कुल पंहिंजी पनाह में ढके अल्लाह साईं सभिनी खे आमीन आमीन महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो तव्हांजो प्रोग्राम फर्स्ट क्लास हले पियो अल्हम्दुलिल्लाह ॾिसूं पिया रोज़ाना जी जी महिरबानी बसि दुआऊं कंदा कयो असांजे लाइ पंहिंजे दुआउनि में ख़ासि यादि कंदा कयो थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो नाज़रीन जॾहिं असां डिफरेंट सिचुएशन्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त जॾहिं बि मौसम तब्दील थींदी आहे त मौसम जा पंहिंजा असरात हूंदा आहिनि पर अर्थक्वेक जो बि ॿुधायो वञे पियो ऐं डिफरेंट कंट्रीज़ में जेको आहे सो अर्थक्वेक जा जेको आहे न झटका महसूसु कया विया आहिनि ऐं उन्हनि में पाकिस्तान बि हिकु आहे इस्लामाबाद जो वॾो शहर पाकिस्तान जो आहे उहो बि हिकु आहे तव्हांखे मां कंट्रीज़ ॿुधाईंदमि त किथे किथे अर्थक्वेक जा झटका महसूसु कया विया आहिनि पर अफ़गानिस्तान में तमामु घणो नुक़सानु थियो आहे 6.0 मैग्नीट्यूड मां चेक कयुमि पे ऐं अव्हां बि ॾिठो हूंदो त तमामु घणो नुक़सानु थियो आहे जेको नुक़सानु जेको आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं बि इन तरह जो नुक़सानु किथे बि थिए थो त उहो जानी बि हूंदो आहे माली बि हूंदो आहे अल्लाह साईं रहम फरमाए हर जॻह ते रब साईं जेको आहे सो पंहिंजो रहम ऐं करम अता फरमाए इंडिया उन्हनि कंट्रीज़ में हिकु आहे पाकिस्तान आहे ताजिकिस्तान आहे ऐं अज़बकिस्तान आहे ऐं उनखां अलावा अफ़गानिस्तान आहे अव्हां वटि फुटेजिस बि स्क्रीन ते हली रहिया हूंदा ऐं अव्हां ॾिसी बि रहिया हूंदव त नुक़सानु कहिड़ी तरह थिए थो सो अफ़गानिस्तान जी जेकॾहिं स्पेशली ॻाल्हि कजे थी त तमामु घणो जेको आहे सो उते नुक़सानु थियो आहे तमामु घणियूं जानियूं ज़ाया थियूं आहिनि ऐं ही कुदरती आफ़तूं हूंदियूं आहिनि अर्थक्वेक जो अचणु या असां फ्लड जी ॻाल्हि करियूं था पर इन में चवंदा आहिनि त कुझु कोताहियूं वरी इंसान जूं हूंदियूं आहिनि जीअं पाण मेन मेड फ्लड चवंदा आहियूं ऐं इंसान जी ज़ात सां जेको बि नुक़सानु थिए थो उन में इंसान जूं कोताहियूं ज़रूरु हुजनि थियूं जॾहिं असां चवंदा आहिनि न त नेचर सां जॾहिं तव्हां प्ले करणु शुरू कंदा आहियो त नेचर पंहिंजो जेको आहे सो उहो इक्वल एंड अपोज़िट रिएक्शन ज़रूरु ॾेखारींदी आहे त ही उहे ई रिएक्शन्स आहिनि जेके नेचर हिन वक़्तु असांखे ॾेखारे रही आहे ॿेलनि जो ख़तमु थियणु ऐं हूअं बि नेचर सां जेतिरो बि तव्हांजो प्ले करणु हूंदो आहे त पोइ डेफिनेटली उन जा असर उन तरह ई हूंदा आहिनि कुझु नुक़सान अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो भरपाउ ज़ाहिरी ॻाल्हि आहे किथे न किथे पाण करे वठंदा आहियूं पर कुझु नुक़सान अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो भरपाउ नामुमकिन हूंदो आहे उन में टॉप प्रायोरिटी ते अचे थो त इंसान जी जान वञणु ऐं अफ़गानिस्तान में तमामु घणियूं जानियूं ज़ाया थियूं आहिनि रब साईं हर जॻह ते पंहिंजो रहम करम अता फरमाए ऐं हिन वक़्तु बि सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त फ्लड जी जेका सिचुएशन आहे इन जे लाइ हुकूमत जेको आहे सो हाई अलर्ट्स जारी करे छॾींदी आहे असां वटि वरी बहस मुबाहिसो इन तरह बि थींदो आहे त असां वटि हुकूमत जा कम किथे हूंदा आहिनि असां वटि सेकेंड प्लान किथे हूंदो आहे असां वटि जेको आहे सो टेंट सिटीज़ किथे हूंदा आहिनि या पहिरीं कम छो नथा थियनि छो इन तरह सॼी फिगर असांजे साम्हूं अचे थी जेको बि आहे जेको बि असांजे साम्हूं मौजूदु आहे उहो तव्हां ऐं असां सभु हक़ीक़तूं ॼाणूं था पर आगाही जॾहिं ॾिनी वञे थी उहा हुकूमत जे तरफ़ खां हुजे बाद में जेतिरनि बि इदारनि जे तरफ़ खां आगाही ॾिनी वञे थी त इंसानु कोशिशि करे त उहे तमामु जॻहियूं जिथे नुक़सानु हुजे उहो तव्हांजो घरु हुजे तव्हांजो ॻोठु हुजे तव्हांजो पंहिंजो इलाइक़ो हुजे उतां निकिरी पंहिंजी जान ऐं माल जी हिफ़ाज़त इंसान जे मथां फ़र्ज़ु हूंदी आहे ऐं इंसान जे मथां तमामु शयुनि खां हटी करे जेकॾहिं प्रियोरिटी में ॾिसिजे त उन लिस्ट में इंसान जी पंहिंजी जान हुजे थी चयो वेंदो आहे त सिर बचाइण जी सुनत आहे सो जेकॾहिं बार बार ॿुधायो वञे थो उनजे बावजूदि बि पंहिंजे घरनि मां नथा निकिरो पंहिंजे घरनि खे नथा छॾियो पंहिंजे माल खे नथा छॾियो ऐं पंहिंजे ॻोठनि खे नथा छॾियो पंहिंजे इलाइक़नि खे नथा छॾियो त माना तव्हां पंहिंजी नुक़साननि खे पाण वेलकम चई रहिया आहियो ऐं उहे नुक़सान तमामु वॾा आहिनि जिन में ज़िंदगी जो ख़तरो तमामु घणो आहे स्कूल्स जी बि मां ॻाल्हि ज़रूरु करणु चाहींदमि जॾहिं जेको बि असां वटि नुक़सानु थिए थो जहिड़े बि तरह असां वटि उहा फिगर ॾेखारी वञे थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿार ऐं तमामु स्टूडेंट्स जेको आहे सो उन्हनि खे तमामु घणो जेको आहे तमामु सिचुएशन डिप्रेसिव नज़र अची रही हूंदी आहे उन्हनि जूं एक्टिविटीज़ छा हुजनि थियूं स्कूल वञणु उन खां पोइ रिलीजियस तालीम उन्हनि खां पोइ थोरो घणो रांदि रूंद जे लाइ उन्हनि खे जेको टाइम मिले थो उहे सभु शयूं उन्हनि खां जेको आहे सो कुझु टाइम जे लाइ
उन्हनि खां परे थी वञनि थियूं। मां पहिरीं बि ॻाल्हि कयमि त लास्ट टाइम जेके बि कैंप्स लॻियूं जाम शुरू में हैदराबाद में, उहे बिल्कुलु बि असां कोन विसरियूं आहिनि। उते नौजवान जेके बि छोकिरियूं जिन सां बि मुलाक़ातूं थियूं, जिन सां बि ॻाल्हि ॿोल थी, नौजवान उहे छोकिरा जेके पंहिंजी फैमिलीज़ सां गॾु उते आया, उहे ॿार जिन पंहिंजा स्कूल ऐं तमामु शयूं हर शइ छॾे जॾहिं उते आया त उते हिकिड़ो डिप्रेशन बि क्रिएट थियल हुयो। उन खां अलावा ज़हनी बीमारियुनि जी त ॻाल्हि कयूं ई कयूं था, पर जिस्मानी बीमारियूं बि कर खणंदियूं आहिनि। उनमें चमड़ी जूं बीमारियूं, ऐं उन खां पोइ जेको आहे सो मलेरिया, डेंगी या वायरल इन्फेक्शन्स जेके बि आहिनि, उहे सभु शयूं बि उते असांखे नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि। या हाइजीन जी ॻाल्हि कयूं त उहा शइ किथे बि असांखे नज़र न ईंदी आहे। प्रॉपर हाइजीन ऐं फूड जेको आहे उहो प्रॉपर न पहुचंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं हिकिड़ो वॾो ग्रुप असां वटि मौजूदु हुजे थो, तमामु वॾो तादादु असां वटि मौजूदु हुजे थो, कैंप्स में वॾा वॾा ग्रुप्स असांखे नज़र अची रहिया हूंदा आहिनि कमु कंदे, त पोइ प्रॉपर अंदाज़ में उहे देगूं ऐं बिरयानी ऐं इन तरह जी फूड जेको आहे सो उहो डिस्ट्रीब्यूट कयो वेंदो आहे, जेको पिणु सिहत जे लाइ घणो सुठो न हूंदो आहे। सर्वाइवल जे लाइ त इंसानु तमामु शयूं वठी रहियो हूंदो आहे, खाई रहियो हूंदो आहे, पर उन खां पोइ वरी बीमारियूं बि जनम वठंदियूं आहिनि। डॉक्टर्स जूं कैंप्स बि मूंखां अॼु ॾींहं ताईं न विसरियूं आहिनि, ऐं उहे कैंप्स जिन में डिस्ट्रीब्यूट कयूं वञनि पियूं दवाऊं, डॉक्टर्स वेहनि पिया, सभिनीनि जो चेकअप थिए पियो, ऐं उन खां पोइ जेको आहे सो मेडिसन्स विरहाइणु, सभिनीनि खे ॾियणु, ऐं बार बार सभिनीनि खे ॿुधाइणु त हिन तरह तव्हांखे हीअ टैबलेट खाइणी आहे, हीअ मेडिसन हीअं खाइणी आहे, हिन टाइम ते तव्हांखे हीअ मेडिसन खाइणी आहे, सुबुह जो हीअ खाइणी आहे, ॾींहं जो हीअ खाइणी आहे, राति जो हीअ खाइणी आहे। त इहे सभु शयूं जेको आहे सो पाण सभिनीनि जे साम्हूं मौजूदु रहियूं आहिनि। ॿीहर बि मां इहो चवणु ज़रूरु चाहींदमि त अलाह साईं रहम करम अता फ़रमाए। व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो सुबह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सुधीर मीराली साहिब जिन जी, ऐं अफ़सोसनाक इहा ख़बर आहे त काल्ह जे ॾींहं ते जेको आहे सो उन्हनि खे हार्ट अटैक थियो आहे, ऐं उन में उन्हनि जो इंतकाल थी वियो आहे। राति जो इहा ख़बर पई, ऐं इहो वाक़ियो बि राति जो ई ॿुधायो वञे पियो त उन्हनि खे राति जे टाइम ते हार्ट अटैक थियो आहे। अल्लाह साईं उन्हनि खे गरी के रहमत करे, ऐं उन्हनि जे घर वारनि खे रब साईं सब्र अता फ़रमाए। अचानक ई इहा ख़बर पई, जेका इंतिहाई ॾुख जी ऐं इलाही अफ़सोस जी ख़बर आहे। मां जेॾी महिल आयमि त मूंसां डायरेक्टर साहिबु डिस्कस कनि पिया त पाण ॾाढा कॉम्पिटेटिव माण्हू हुया, पंहिंजी फील्ड में उन्हनि जो ॾाढो सुठो कमु हुयो, ॾाढा सुठा ॾाढा ख़ूबसूरत इंसान हुया, ऐं उन्हनि जूं तमामु एक्टिविटीज़ तमामु सुठियूं। थोरो मां उन जे कम जे हवाले सां ॿुधाईंदी हलंदमि त मेहरान टेलीविज़न जा जॾहिं शुरूआती ॾींहं हुया, मेहरान टेलीविज़न जी जॾहिं ओपनिंग हुई, जॾहिं डिफरेंट प्रोजेक्ट्स हुया, जिन में सहरनि जो हिकिड़ो तमामु बहितरीनु आगाज़ हुयो, हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम हुयो, ऐं तमामु ख़ूबसूरत सहरा रिकॉर्ड कया विया, जंहिंमें सिंध जूं रीतूं, रस्मूं, तहज़ीब, सकाफ़त सभु शयूं ॾेखारियूं वयूं। जेको प्रोजेक्ट पूरो साइन कयो हो मुर्तज़ा मजबूर साहिबु, ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि सभु शयूं रिकॉर्ड कयूं, ऐं ॾाढो सुठे अंदाज़ में अॼु ॾींहं ताईं बि उहो हलायो वेंदो आहे। उन खां पोइ तमामु जेके बि असांजूं स्क्रीन्स आहिनि, उन्हनि ते बि असांखे सहरा ॾिसण जे लाइ मिलिया, पर शुरूआती जेको टाइम हुयो कुझु इन तरह हुयो। उनमें सुधीर मीराली साहिब जो ॾाढो सुठो हिकिड़ो कॉन्ट्रीब्यूशन हुयो। पाण उते जेको आहे सो रक़्स कंदे बि नज़र अचनि पिया, रिकॉर्डिंग में बि उन्हनि जो पहिरियों जेकॾहिं उन्हनि जो चवां त रोल बहितरीनु असांखे नज़र अचे थो, रिकॉर्डिंग में बि नज़र अचे थो, मौसीक़ी में बि उन्हनि जो ॾाढो चाह, ऐं ॻाइण सां उन्हनि जो ॾाढो सुठो रिश्तो ऐं कनेक्शन कॉन्टेक्ट हिकिड़ो रहियो आहे, गीत ॻाइण, ऐं उनखां अलावा सोशल वर्कर तमामु सुठा, उनखां अलावा ड्रामा कैमरामैन ॾाढा सुठा, ड्रामाज़ रिकॉर्ड करणु, ऐं तमामु बारीकियूं जेके आहिनि उन्हनि खे कीअं कवर कजे, उन्हनि सभिनीनि शयुनि में ॾाढा एक्सपर्ट हुया। त इहे हुननि जूं एक्सपर्टीज़ हुयूं। सहरनि खे रिकॉर्ड करण में उन्हनि जो हिकिड़ो सुठो कॉन्ट्रीब्यूशन असां वटि अॼु बि मौजूदु आहे।
ड्रामा उन्हनि मेहरान टेलीविज़न जा रिकॉर्ड कया। उन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाए चुकसि त रक़्स बि पाण कंदा हुया ऐं मौसीक़ी सां बि उन्हनि जो चाह हुयो, गीत बि ॻाईंदा हुया ऐं तमामु एक्टिविटी सोशल वर्क उन्हनि जो जेकॾहिं ॾिसे थो त ॾाढो सुठो ऐं हिकु ख़ूबसूरत इंसानु, ॾाढा प्यारा इंसान। सिर्फ़ु मेहरान टेलीविज़न ते न पर मुख़्तलिफ़ चैनल्स ते ऐं हर जॻह ते उन्हनि जो जेको कमु आहे उहो तमामु शानदार, तमामु सुठो। मुख़्तलिफ़ राॻियुनि सां उन्हनि खे ॾिठो वियो। मोहतरमा सनम मारवी साहिबा सां बि कुझु पिक्चर्स मूं उन्हनि जूं ॾिठियूं, अवां बि स्क्रीन ते हिन वक़्तु ॾिसी रहिया हूंदव। ऐं सिंध जा ख़ूबसूरत आवाज़, सिंध जूं ख़ूबसूरत शख़्सियतूं उन्हनि खे असां उन्हनि सां ॾिठोसीं। अच्छा, एजाज़ ख़ासकेली साहिबु संदन ई शहर सां उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं कॉलेज ॾींहं ते बि ॿुधायो वञे पियो त पाण उन्हनि सां गॾु हुया, राति बि उन्हनि सां गॾु हुया। उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु कयूं था। हैलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा, बिस्मिल्लाह जी, तव्हांखे भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां? जी, फ़क़ीर एजाज़ ख़ासकेली साहिबु, ही ॾुख जी ख़बर ॿुधीसीं ऐं सुधीर मीराली साहिबु ॿुधायो वञे पियो त कॉलेज ॾींहुं बि तव्हां सां गॾु हुया, राति बि तव्हां सां गॾु हुया। सो कीअं उन्हनि खे ॾिठो, कीअं सभु माना अचानक इहा ॾुख जी ख़बर असांखे मिली? मार दोई मौत तूं अण ॿुधाए ऐं घाई अहिड़ा ॿुध न जंहिंजे मरण जी, ज़मीन पोड़ो थियमि सिज, इन ॿनीअ मथां ॿिज कई हारींदड़ हलाया। अदा सुधीर मिरारी कल टियों ॾींहुं बगरार असां घर बि असांजा ॾाढो मुंहिंजो भाउ ॿियो सदन भरण वांगुरु मूंखे भाईंदो हुयो। तकरीबन तव्हां ॾिठो हूंदो त हर मीडिया ते हणण वारो मूंखे इहो अदा सुधीर, हर चैनल ते हर जेके पंहिंजा डायरेक्टर प्रोड्यूसर सभिनि सां मुंहिंजो मोहबत अचण वञण वारो अदा सुधीर। अॼु बि जेको राति असांजी कचहरी थी, नायब खे घर आयो आहे, हुते लंगर कयो आहे। लंगर करे हिनखे थोरो उल्टी आई आहे, ब्लड प्रेशर थोरो जो लो थियो, हुनखे खणाए नौशहर हॉस्पिटल असांजे नौशहर ज़िले में, हुते पहुता 9:15 थिया। 9:15 बजे 9:30 धारे उन्हनि जवान खे ट्रांसफर कयो सेवन हॉस्पिटल में। हिनखे अटैक थियो आहे, मेजर अटैक। अच्छा, अञा ट्रांसफर कयूं पे हिकिड़ी एम्बुलेंस पंहिंजी न्यू जते वारी मां लाहे ॿी में। हुन खां पोइ बसि अॻिते 5 मिंट कोन गुज़रिया, अखी DC ऑफिस जे उते अदा सुधीर ॻाल्हाईंदे असांखां दुनिया छॾे हली वियो। ऐं अॼु हुनजो मीटिंग रखियल हुई असांजी, उहो हर कंहिंजे ग़रीबनि जे असांजे शहर जा इलाही सलाही कम, पाण हिकु मिसकीन घराणे सां तालिक़ रखे थो। पाण हिकिड़ो 5 किलो वठण वारो अलाह जे आसिरे हुयो, पर उहो माण्हू अॼु हर अख आली राति खां वठी तव्हां ॾिसो हिते हुनजो जेको माहौल आहे असांजे नवां जतोई शहर में, हर अख अदा सुधीर जे ॾुख में सभई। ऐं अदा सुधीर हिकिड़ो माण्हू ॿियो हुयो ऐं मेहरान TV ते बि इलाही कमु कयो, डायरेक्शन में तव्हां ॾिठा हूंदा उनजा लाॾा मां गाना बि अदा सुधीर जा मेहरान TV ते इलाही आहिनि। उन खां अलावा मुख़्तलिफ़ ॿिया चैनल आहिनि, उन्हनि ते बि इलाही कमु कयो, उनजो डायरेक्शन में बि हाणे KTN ते बि प्रोग्राम हले पियो। ऐं सोशल ऐं माना सलाही कमु इलाही कयो। हे जेके मोरे जे ॿाहिरां बिजराणी लिगारे जो मसइलो हले उन ते बि हिन किरदारु अदा कयो, जो वीचारो माना सैर सफ़र करे 2-3 दफ़ा गाॾियूं हुतां भरे साम्हूं हुते वञी उन्हनि जे घर पुॼाए आयो। ऐं हिते बि को मिसकीन असांजे शहर में को बीमार थींदो हुयो, पोइ अदा सुधीर वटि पुॼंदो आहे, अदा सुधीर मदद कर। पोइ जहिड़े जहिड़े हाल सां पोइ झोली फंड ते अॻियां निकिरी पवंदो हो, पुठियां आउं बि गॾु हूंदो हुउसि। तक़रीबन तव्हां ॾिठो हूंदो त अदा आउं गॾु हूंदो हुउसि। ॿिया जेके दोस्त असांजा शहर जा काफ़ी दोस्त, अदा मुमताज़ मल्हाए, अनीस मल्हाए, यार मोहम्मद मल्हाए, जेके टीम आहे असांजे शहर जी फलाही कमनि में, मीटिंग हुई। पर हाणे असांखे कहिड़ी ख़बर दादा सुधीर असांखां अॼु मुर्गो अलविदा करे सॼी उमिरि जे लाइ असांखे छॾे हले थो वञे। ॾाढो ॾुख आहे भेण। असां हिन ॾुख में कहिड़ी ॻाल्हि कयूं, अदा सुधीर माना असांखे छोरो करे। हा बिल्कुलु, तव्हां सही पिया चओ। जिन सां घणी वाबस्तगी हूंदी आहे, जिन सां इंसानु गहरो हुजे थो त
ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो खाल भरजणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। माण्हू असां सभिनि खे ख़बर ई आहे सॼी त मूंखे मुंहिंजो एजाज़ वग़ैरह माता था मुंहिंजो जी ऐं आऊं बि सम्झो जो मुंहिंजो सॻो भाउ ऐं सॻनि भेण वांगुरु मूंखे हुयो। जी अदा मुंहिंजे जी लाइ बि ईअं सम्झ वॾो हिकिड़ो माना खाल पैदा थी वियो ऐं छोरो थी वियो। जी अदा अल्लाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं सुठा इंसान त हमेशह ई पोइ यादि रहनि था। मां इहो बि तव्हां खां पुछणु चाहींदमि त आख़िरी चंद लम्हनि में उन्हनि जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं पंहिंजी ज़ुबानी चई रहिया आहियो त तव्हां सां आख़िरी महल ताईं ॻाल्हाए रहिया हुया त छा उन्हनि जूं ॻाल्हियूं हुयूं? आख़िरी लफ़्ज़ भेण बसि इहे चई त अदा खे नंढड़ा बजाया झाड़ा हाणे माना 15-20 साल खां पोइ उन मां हिकिड़ो नंढड़ो गुज़ारे बाक़ी हिकिड़ो नंढड़ो हुयुसि उहो जेॾी महिल ॿी एम्बुलेंस में खे ट्रांसफर कयूं पिए उते अदा अली बख़्शन जो जेको सालो बि आहे उस्ताद इमदाद जो फर्ज़ंद उनखे चई मुंहिंजे नंढड़े जी तव्हांखे पारत आहे त हुन चयुसि बाबा छो ख़ैर घुर पाण हलूं था हॉस्पिटल ॾेखारे मोटी था अचूं छो अहिड़ी ॻाल्हि ई कान्हे का छो थो पारत करीं त हुन भोगन में मोहबत में हुनखे माना हिते गिटे ते हथड़ो लॻाइजे बाबा परेशान न थी तूं अहिड़ी ॻाल्हियूं न कर। इहे लफ़्ज़ बसि चई जेके माना आख़िरी विसाल वारे कुझु मिंट अध खां इहे बसि लफ़्ज़ चई मुंहिंजे नंढड़े जी पारत अथव। अदा साईं खे हिकिड़ो न्याणी ऐं 2 पुटड़ा अथसि हिकिड़ो पुटड़ो वॾो अथसि बाक़ी 2 जेके झाड़ा ॼायासीं हुन मां हिकिड़ो गुज़ारे वियो बाक़ी हिकिड़ो आहे नंढड़ो उन जी पारत कई त उन मुंहिंजे नंढड़े जी तव्हांखे पारत आहे। सही सही अल्लाह साईं रहम फरमाए। अच्छा सोशल कमनि जे हवाले सां बि थोरो ॼाणणु चाहींदासीं तव्हां खां त उन्हनि जा सोशल कम कहिड़ा कहिड़ा हुया? भेण हू सोशल कम हुनजा अदा सुधीर जा अहिड़ा हुया जो हिते को बेवा आहे त उन्हनि सां मदद कंदो हुयो। पोइ इन जो इहो जो झोली फंड गॾिजी पवंदो हवाई जहाज़ फ़क़ीर हली हलूं था शहर में फेरायूं था झोली हाणे सभिनि खे ख़बर आहे अदा सुधीर हर कंहिंजे माना ॾुखे वक़्त में कमु ईंदो आहे। कंहिंखे दवा न आहे को मरीज़ आहे उन वटि पैसा न आहिनि उहे ॾियणा आहिनि पोइ कीअं पियो करे माना हर कंहिं वटि दोस्त वटि वञे पियो बाबा ॾियो ही मदद कयूं था असां। पाण बि हिकिड़ो मिसकीन घराणे जो माण्हू तमामु इलाही मिसकीन आहे असांजे शहर वारनि खे ख़बर आहे पर असांजे शहर वारा माना जेका अदा सुधीर ॻाल्हि कंदो हुयो न उन ते सभु माना अदा सुधीर सां गॾु हूंदा हुआसीं जेके बि शहर जा असांजा माण्हू आहिनि जेके माना सरंदी वारा माण्हू आहिनि उहे बि अदा सुधीर जीअं चवंदो ईअं कंदा हुआ भाई ग़रीबनि जी मदद करे थो पोइ जहिड़ो हुननि जो हाल उहे सभु अदा सुधीर सां हाल वंडींदा हुया ऐं ॾींदा हुया त भाई तूं ग़रीबनि जी मदद कर। सही सही बिल्कुलु सही। अच्छा उन खां अलावा अव्हां सां उन्हनि जी मुलाक़ात कॾहिं थी ऐं कीअं माना तव्हां एॾो वेझा थियो हिक ई शहर जा हुयव त शुरूअ खां मेल मुलाक़ातूं हुयूं या माना सुञाणप बाद में थी? भेण मुंहिंजो त सॻो भाउ हो असांजा घर अदा सुधीर असां गॾु आहियूं हिकिड़े शहर जा माण्हू ऐं मीडिया में पहिरियां अदा सुधीर राग जे हिसाब में ॼण मुंहिंजो भाउ हुयो शागिर्द कोन हो भाउ हुनखे ॻाल्हाईंदो हुउसि शुरूआत में हुन खां पोइ चैनल असांजा आया KTN चैनल आयो त उन ते अदा सुधीर ते ऑफर थी अदा सुधीर मूंखां पुछियो त तूं छा थो चईं अदा मुंहिंजो तूं अदा वञ हिकिड़ो चैनल पंहिंजो सिंधी खुलियो आहे तव्हां कमु कयो सुभाणे असां बि ईंदासीं लाज़मी तव्हां हूंदो त असांखे घुराईंदो पोइ अदा साईं उते विया त वरी पोइ असांखे बि घुरायूं उथण वेहण मुंहिंजो जेको बि चैनलनि सां आहे न सभिनि चैनलनि सां उहो अदा सुधीर जे पुठियां ई मुंहिंजो थियो ऐं फनकारनि सां बि सभिनि सां वास्तो हुनजो अदा सुधीर सां ईअं हुयो तव्हां ॾिठो हूंदो त हाणे अॼु सनम मारवी हाणे कुझु हफ़्ता अॻु में मुलाक़ात थी हिते कराची में जेको हाणे अदा सुधीर दादा मां तव्हांजे प्रोग्राम में हाणे ईंदुसि ऐं इनशाला मां ॿाहिरि मुल्क मुंहिंजा आहिनि प्रोग्राम उहो करे जीअं वापसि ईंदुसि कराची इनशाला तव्हांजे प्रोग्राम में मां तव्हां वटि ऐं इनशाला तव्हांखे प्रोग्राम करे ॾींदुसि ऐं ॿिया वॾा वॾा नाला आहिनि जेके सिंध जा अदा चमन अली मीर अली अदी निगत अदा दिलशेर मक़सदु सभिनि फनकारनि सां उनजी एॾी मोहबत हुई फनकार अदाकार जेके बि आर्टिस्ट आहिनि उन्हनि सां उन्हनि जी एॾी मोहबत हुई जो अॼु उहे चवनि था दादा सुधीर असांजे घर जो भाती असां बिल्कुलु सही बिल्कुलु सही अहिड़ो हर कंहिंखे ॾुख ॾियण हर कंहिंखे गम अदा सुधीर जे सोग में असांजे नवांजपी शहर जेको बंदि लॻो पियो आहे इन ॾुख में अदा सुधीर असां खां वियो आहे उमिरि जे लाइ विछोड़ो करे वियो आहे ऐं
असांजो इहो ख़्यालु कॾहिं कोन भरबो असां छोरा थी सही पिया चओ सही पिया चओ बिल्कुलु बिल्कुलु अहिड़े माण्हू खां जेको माना हींअर मूं ॾे कल्चर डिपार्टमेंट मां हाणे फोन आई मूं ॾे उन्हनि मूंखां पुछियो डिटेल ऐं सॼो अदा सलीम साहिब खे मूं ॿुधायो उन्हनि पुछियो बाबा जेको हाल हुजे असां गॾु आहियूं कल्चर डिपार्टमेंट खे असां शाबाश ॾियूं था हुन पुछियो बाबा असां हर ॻाल्हि में असां मदद करण लाइ तयार आहियूं ऐं कंदासीं सही सही तव्हां बिल्कुलु सही पिया चओ मां आख़िर में हिकिड़ो बसि सुवाल तव्हां खां पुछणु चाहींदमि ऐं तव्हां हिन वक़्तु शामिलु थिया मां सम्झां थी तव्हांजे आवाज़ मां तव्हांजी ॻाल्हियुनि मां महसूसु थिए पियो त तव्हां तमामु घणा ॾुखार आहियो बसि तदफ़ीन जो पुछणु चाहींदासीं तदफ़ीन कंहिं वक़्तु आहे सुधीर मीराली साहिब जिन जी भेण अॼु शाम 5 बजे आहे नवां जतोई लॻ पंहिंजो साईं साबिर शाह जो मुक़ाम आहे अच्छा उते पंहिंजे वाल साहिब जे पेरांदी में ई पंहिंजे अमर जी पेरांदी में अदा सुधीर जी तदफ़ीन थींदी 5 बजे जनाज़ निमाज़ आहे सही सही शाम ठीकु आहे अदा तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे हिन वक़्तु टाइम ॾिनो मूं पहिरीं बि चयो त तव्हां इलाही ॻाल्हाइण में बि ॾुखारा महसूसु थियो पिया ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजी हुननि सां तमामु गहराई हुई अल्लाह साईं हुननि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं हुनजे पोइरनि खे रब साईं जेको आहे सो बर्दाश्त करण जी हिकिड़ी सघ अता फ़रमाए छो त हीअ घड़ी वाक़ई में ॾाढी मुश्किल हूंदी आहे हर इंसान जे लाइ रब साईं आसानियूं अता फ़रमाए व्यूअर्स वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह जो पहर मां सम्झां थी त हीउ जेको टाइम हूंदो आहे स्पेशली औरतूं जेको आहे सो हिन टाइम ते ई उथी थोरो घणो किचन जो कमु करे ऐं पोइ प्रोग्राम खे बि वॉच करे रहियूं हूंदियूं आहिनि ऐं तमामु उहे मेंबर्स घरनि में मौजूदु हुजनि था त प्रोग्राम अवी ॾिसंदा आहियो अव्हां कॉल बि कंदा आहियो अवी कॉमेंट्स बि कंदा आहियो ऐं मतिलबु डिफरेंट अकाउंट सोशल अकाउंट्स ते बि तव्हां किथे न किथे कनेक्ट थींदा आहियो तव्हांजा सुठा कमेंट्स हूंदा आहिनि त ॾाढो सुठो लॻंदो आहे चांहि जो कप मुंहिंजे अॻियां बि पियो आहे चांहि थोरी देरि में मां बि पीअंदमि ऐं होपफुली त अॼु जी मॉर्निंग तव्हां सभिनीनि जी बि ॾाढी सुठी रही हूंदी हिकु पोइट्री आहे मूंखे पोइट्रीज़ सुठियूं लॻंदियूं आहिनि मूंखे हिस्ट्री बि ॾाढी सुठी लॻंदी आहे ऐं सिलेक्टेड पोइट्रीज़ बि मूंखे ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि हसन दर्स जूं कुझु सिलेक्टेड पोइट्रीज़ मूं वटि आहिनि ॾाढियूं मूंखे वणंदियूं आहिनि मां पढ़ंदी आहियां हिकु पोइट्री अॼु तव्हां सां बि मां शेयर कयां थी हसन दर्स लिखियो आहे त हिकु ॾेख यादगिरी हिकु शाम जो तसवुर खिड़ंदड़ गुलाब आहे हिकु नाम जो तसवुर खिलंदे खुमार जेके खीकार कनि ख़याली जुड़ंदो उन्हनि अखियुनि मां आजाम जो तसवुर नीर निहार ताईं आहे लिखियो पियो ॼण नीर निहार ताईं आहे लिखियो पियो ॼण पिंजरे संधो पखीअ लइ उॾाम जो तसवुर मुर्की मिलण जो माण्हू खिलंदे रुसण जो खुटको मुर्की मिलण जो माण्हू खिलंदे रुसण जो खुटको आगाज़ जो अंदेशो अंजाम जो तसवुर ही शहर घर मिटीअ जा ऐं देस दूंह जहिड़ो मंज़र उदास औरत ऐं गाम जो तसवुर शुहरत त की न घुरिजे छो पई डुके पुठियां मशहूर केॾो थियो आहे गुमनाम जो तसवुर मूंखे ख़ुदा हो खलकियो या मां ख़ुदा खे खलकियां बंदे अॻियां बीठो बसि राम जो तसवुर हर ॿिज ॿार वांगुरु धरती ॼणे पई थी हर ॿिज ॿार वांगुरु धरती ॼणे पई थी हर वण वॾो लॻे थो कंहिं लाम जो तसवुर है हसन ही केॾियूं करामतूं है हसन ही केॾियूं करामतूं दुख दर्द ॼण लॻे थो आराम जो तसवुर दुख दर्द ॼण लॻे थो आराम जो तसवुर नाज़रीन मां सम्झां थी त अॼु जो प्रोग्राम आगाही तौरु अव्हां ताईं ॾाढे सुठे अंदाज़ में पहुतो हूंदो ऐं अॼु जे प्रोग्राम में कोशिशि कईसीं त तव्हां सभिनीनि खे बि शामिलु कयूं ऐं तव्हां सभिनीनि जो साथ बि ॾाढो सुठो लॻो मां पहिरीं बि तव्हां सभिनीनि खे ॿुधाए चुकमि त मुंहिंजे प्रोग्राम में गेस्ट वेठा हूंदा आहिनि त इलाही घणियूं कॉल्स अची रहियूं हूंदियूं आहिनि पोयां
ऐं उन्हनि कॉल्स सभिनीनि कॉल्स खे शामिलु करणु थोरो ॾुखियो हूंदो आहे। त कॾहिं कॾहिं जेको आहे सो चाहींदा आहियूं त स्क्रीन अव्हां जे नाले हुजे ऐं कॉल्स अव्हां सभिनीनि जूं अटेंड कयूं। इलाही सारियूं कॉल्स आयूं पे, पोइ कंहिं वक़्तु असां जेको आहे सो बोर्ड जी ॻाल्हि ॿोल अव्हां सां शेयर कईसीं पे, सिंध जी जेका ओवरऑल सिचुएशन आहे उहा शेयर कईसीं पे, ऐं वरी पोइ विच में हिकु उदास ख़बर बि हुई सुधीर मीराली साहिब जिन जी, उन हवाले सां बि तव्हांखे चाहियोसीं त अव्हां सां शेयर कयूं। छो त स्क्रीन जे पोयां जेके माण्हू हुजनि था जिन जो स्क्रीन ते हिकिड़ो सुठो कमु हुजे थो, उन्हनि जो विछोड़ो हिकिड़ो ख़ाल ज़रूरु पैदा कंदो आहे। ऐं सुधीर मीराली साहिब जो कमु ॾाढो सुठो, ऐं उन्हनि जो सभिनीनि सां उथणु वेहणु तमामु सुठो, उन्हनि जो सोशल वर्क खे थोरी नज़र पवे थी त उहो बि तमामु सुठो। सिंध जे सुठनि आवाज़नि सां, सुठनि राॻनि सां, सुठा जेके असांजी सिंध जा ॼाण जिन जी वजह सां असांजी सिंध जो नालो हिकिड़ो रोशन बि आहे, उन्हनि सां उन्हनि जो सुठो हिकिड़ो नातो जुड़ियल, उन्हनि सां उन्हनि जी सुठी हिकिड़ी वाबस्तगी, या सिंधी चैनल्स जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था उन्हनि जे शुरूआती दौर खां वठी उन्हनि सां गॾु रहणु, मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में इन रहणु, उन्हनि सभिनीनि सां बहितरीनु कमु करणु, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो प्रोफाइल, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो कमु, उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी सुञाणप, ऐं वतु इज़ मंतशा वतु ज़िल मंतशा, रब पाक जंहिंखे चाहींदो आहे इज़तुनि सां मालामाल करे छॾींदो आहे। सो हीअ जेके इज़तूं कमाइणु हूंदियूं आहिनि इंसान जी कुल ज़िंदगी जो सरमायो हुजनि थियूं, ऐं महिनतुनि जो जेको महवर आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इज़तूं कमाइणु आहे, ऐं इहो ॾाढो मुश्किल बि हूंदो आहे। ॿी ॻाल्हि त जॾहिं रब साईं इज़तुनि सां मालामाल कंदो आहे, इज़तुनि सां इंसान खे नवाज़ींदो आहे, त पोइ तमामु उन्हनि शयुनि जो क़दुरु बि इंसान जी पंहिंजी ज़ात ते हूंदो आहे, त उन्हनि तमामु शयुनि खे कीअं संभाले थो, उन्हनि जो क़दुरु कीअं करे थो, उहे महफ़ूज़ ताहयात पंहिंजी ज़िंदगी जे लाइ कीअं रखे थो। छो त इंसानु हमेशह हिकु लिमिटेड लाइफ खणी ईंदो आहे, ऐं उन लिमिटेड लाइफ में लाइफ इज़ अ स्टेज, मूंखे इहा ॾाढी कोटेशन हिकिड़ी सुठी लॻंदी आहे त इहा लाइफ हिकु स्टेज जी तहत आहे। सो इट इज़ नॉट द कोटेशन बट हीअ हिकिड़ी स्टेटमेंट ज़रूरु पाण चई सघूं था त ज़िंदगी हिकु स्टेज आहे जंहिं ते हर इंसानु अचे थो, ऐं हर इंसानु पंहिंजो किरदारु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में निभाइण जी कोशिशि कंदो आहे। केरु चाहींदो त मां ख़राबु हुजां, केरु चाहींदो त मां ग़लति हुजां, केरु चाहींदो त मुंहिंजो नेगेटिव रोल हुजे। पोइ हालात ऐं तमामु शयूं इंसान खे किथे न किथे जेको आहे सो उहे पोइते बि धिके छॾींदियूं आहिनि। सो रब साईं खां दुआऊं आहिनि त अलाह साईं सभिनीनि जूं इज़तूं हिफ़्ज़ अमान में रखे। नाज़रीन, बोर्ड जी जेका सिचुएशन ॿुधाई वञे पई, लास्ट में मां ॿीहर बि अव्हां सभिनीनि सां मुंहिंजी यानी माणी गुज़ारिश आहे, जेके बि मुंहिंजा व्यूअर्स सुबुह मेहरान प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, अव्हांखे सोशल वर्कर को बि अचे थो, को बि माण्हू अचे थो ऐं तव्हांखे ॿुधाए थो त हालात ख़राबु आहिनि, पाणी जो चाढ़ तमामु घणो आहे, कंहिं वक़्तु बि बंदि को बि टुटी सघे थो, तव्हांखे पंहिंजो घरु, तव्हांखे पंहिंजो ॻोठु, तव्हांखे पंहिंजो इलाइक़ो छॾिणो आहे, त पंहिंजी जान जी ऐं पंहिंजे माल जी हिफ़ाज़त कयो, ऐं ख़ासि तौर ते तव्हांजे घर में जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जो तमामु ख़्यालु करियो, उन्हनि खे घटि में घटि कंहिं सेफ प्लेस ताईं पहुचायो, ॿारनि खे घटि में घटि कंहिं सेफ प्लेस ताईं पहुचायो, जेको तव्हांजो माल आहे उनखे सेफ प्लेस ताईं पहुचायो। ऐं पोइ जेका बि सिचुएशन ख़राबु थिए थी त चवंदा आहिनि न नौजवान हर सिचुएशन सां विढ़ी वठंदो आहे, उनखे उहा स्टेमिना बि हूंदी आहे, हिमत हूंदी आहे, त पोइ तव्हां जेकॾहिं रहणु चाहियो था त पोइ तव्हां रही सघो था, पर घर जे बुज़ुर्गनि खे, ॿारनि खे, पंहिंजो तव्हांजो जेको माल आहे उनखे तव्हां कंहिं सेफ प्लेस ताईं ज़रूरु पहुचायो। नाज़रीन, असां तव्हां ताईं डॉक्यूमेंट्री बि लास्ट में पहुचाईंदा आहियूं, सो उहा डॉक्यूमेंट्री बि तव्हां ताईं असां लास्ट में ज़रूरु पहुचाईंदासीं। ऐं अॼु जे प्रोग्राम जे इख़्तिताम जो टाइम थी वियो आहे, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखिजो। वेंदे वेंदे एंग्रो वारनि जी हीअ डॉक्यूमेंट्री अव्हां जे नज़र करियूं था। हीअ वीडियो हिकु जदीद सोच रखण वारे सारियुनि जे हारिजी आहे, जेको पंहिंजे साथी हारियुनि खे इहो सम्झाए रहियो आहे त आला मयार जा चांवर ॿाहिरि मोकिलणु, चांवर पैदा करणु ऐं पैदावार वधाइण लाइ कहिड़नि अहम क़दमनि ऐं शयुनि जी ज़रूरत आहे।